आवाज़ जी पूरी सथ खां मुंहिंजी तरफ़ खां असांजी पूरी टीम जी तरफ़ खां ईद जूं खोड़ सारियूं लख लख वाधायूं जिथे किथे बि तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो। मिठो असां तयारु कयोसीं, गार्निशिंग ऑलमोस्ट इन जी कंप्लीट आहे। बसि मां हाणे मथियां थोरी इन ते क्रीम ऐड कंदमि, इहा गार्निश कंदासीं ऐं बसि दैट्स इट। सुठे तरीक़े सां तव्हां इनखे थधो कयो ऐं थधे करण खां बाद में तव्हां इंजॉय कयो। बसि सुठा कलर्स अची विया आहिनि, ॿियो मज़ीद कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। अच्छा, हाणे अची था वञूं पंहिंजे मटन बिरयानी जी तरफ़, जेका बिल्कुलु रेडी थी वई आहे। थोड़ा इन जे मथियां बि मां ऐड कंदमि सावा धाणा, खे कयूं था मिक्स। खुशबू ज़बरदस्त थी अचे। चलो जी, इनखे कंदासीं मिक्स। बस मिक्स करे इनखे कयूं था डिश आउट। अच्छा, जेकॾहिं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां त सभिनीनि खां अॻु में तव्हांखे गोश्त खे करिणो आहे बॉइल, ऐं बॉइल करण खां बाद में तव्हां उन में ऐड कंदव साबित गरम मसालो। साबित गरम मसालो ऐड करण खां बाद में थूम ऐं अदरक जो अची वेंदो उन में पेस्ट, उहो तव्हां उन में शामिलु कयो। थोड़ा उन में ऐड कंदासीं ॻाढ़ा बसर, उहे उन में शामिलु थींदा, ऐं उन सां गॾोगॾु साबित गरम मसालो असां उन में शामिलु कंदासीं। थोड़ा उन में शामिलु कंदासीं असां टमाटा, ऐं टमाटनि खे ऐड करण खां बाद में उनखे भुञण जे लाइ तव्हांखे रखिणो आहे, त जीअं टमाटनि जो जेको पंहिंजो पाणी आहे उहो सुठे तरीक़े सां ड्राई थी वञे। उन खां बाद में हुन में ऐड कंदासीं धोरो। ऑयल इन में शामिलु कंदासीं हाफ कप, ऐं ऑयल खे बि ऐड करण खां बाद में सुठे तरीक़े सां इन जी थींदी भुनाई। जॾहिं बिल्कुलु तव्हांजे कोरमे में ऑयल सेपरेट थी वञे त उन खां बाद में चांवरनि खे अलॻि सां बॉइल कंदासीं, ऐं चांवरनि में बि तव्हां ऐड कंदव साबित गरम मसालो। थोरो तव्हां उन में ऐड कयो लेमन, लूणु तव्हां उन में शामिलु कयो हस्बे ज़रूरत। हिकिड़ो कनी जॾहिं राइस थी वञनि त पोइ उन्हनि खे तव्हां ॾिजो दम। कलरफुल ज़बरदस्त जेका बिरयानी आहे उहा बिल्कुलु तयारु तव्हांजी थी वेंदी। थोरो मथियां ऐड कंदासीं वाइट राइस। वक़्तु बि थी वियो आहे हाणे तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी शेफ़ आबिदा बलोच खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजी तरफ़ खां अगेन आवाज़ जी पूरी टीम जी तरफ़ खां तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं, ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां मुलाक़ात थींदी।